वेलकम बैक नाज़रीन। मीर मोहम्मद शाह साहब सां गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। मीर मोहम्मद साहब, तव्हां खां हिकिड़ो मां सवाल ज़रूरु पुछंदसि त जॾहिं सिंध में कोटा सिस्टम शुरू कयऊं त उन में कहिड़ा नुक़सान ऐं कहिड़ा फ़ाइदा थिया सिंधियुनि खे? हाँ, कोटा सिस्टम जेको शुरू कयो एक्चुअली त पंहिंजो हसन अली अब्दुर्रहमान भुट्टे साहब हुनखे वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी जो कयो। सही। सो वॾो विजनरी हो, वॾे ख़ानदानी माण्हू जा ॿाहिरि जस्टिस हुया, वॾो ख़ानदान हो। SM लॉ कॉलेज उन शुरू कयो। पोइ उहो आयो, अचण सां उन का नयूं शयूं शुरू कयूं त उन ख़बर आई त जेको सिंधी ॿाहिराड़ी वारे जंहिंमहिल मां ॻोठो मां 8 महीने परे करे पंधु कंदुमि, मुंहिंजो परफॉर्मेंस मार्कूं घटि पर पोटेंशियल हुयो। त हुन चयो त बाबा इहो जेको अर्बन जा जेके रूरल जो सिंधी कॾहिं मथे न ईंदो जेसि ताईं इहो कोटा सिस्टम न कबो। पोइ हुन प्रोफेशनल कॉलेज में, मेडिकल में, इंजीनियरिंग में कयो त जेका एडमिशन थींदी उहा कोटा सिस्टम थींदी अकॉर्डिंग टू पॉपुलेशन। पोइ हुन ॿाहिराड़ीअ में वारनि खे वधीक सीट मिलियूं ऐं जेको शहर वारनि घटि मिलियूं। हुन वक़्तु असांजो वियासीं डॉक्टर अफ़गान जेको हूंदो इंजीनियरिंग कॉलेज हेड हो, अंसारी साहिबु मेडिकल जो। पोइ छा थियो त असां इहे एडमिशन शुरू कईसीं। पोइ उन में जेको ॿाहिराड़ी छोकिरो हो 50% हो, उनखे दाख़िला मिले पई, बाक़ी जेको शहर जो माण्हू हो 70% न पई मिले। पोइ इहे सभु ॿाहिराड़ी अची पंहिंजो इंजीनियरिंग कॉलेज में असां पढ़ायासीं। पोइ यको असां पढ़ाईंदा हुआसीं। पर जंहिंमहिल उहे छोकिरा आया उनखे पंहिंजो जामशोरे में उते हॉस्टल में रहिया, उनखे उहा सहूलियत मिली, अहिड़ो सुठो परफॉर्म कयूं त हाणे जीअं मोराई आहे मिसालगार जो, इहो बि स्टूडेंट हो। त इहा सभु वॾा वॾा पोइ जंहिंमहिल पास कयूं तंहिंमहिल वॾे वॾे अदारनि में विया, के हाणे ॿाहिरि मुल्कनि में आहिनि, के पंहिंजो वापडा में विया, के होॾे विया, अहिड़ा डॉक्टर बि। सो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असांजे जेके सिंधी जेके ॿाहिराड़ी वारा आहिनि ऐं उनखे जेकॾहिं चांसिस ॾियो था ऐं कोटा सिस्टम उनखे चांस मिलियो, उन में ॾाढो सुठो उन परफॉर्म कयो। सो नतीजो ॾाढो सुठो मिलियो कोटा सिस्टम जो। हिन में संद जेका आई सिंधियुनि खे अपलिफ्ट मथे थी विया, वीचारा उनखे पंहिंजो हक़ मिलियो। अच्छा, मूं इहो बि ॿुधो आहे त मोराई साहब जेके मेहरान टीवी जा सरवाण आहिनि उहे तव्हांजा शागिर्द रही चुका आहिनि। सो कहिड़े क़िस्म जा उहे शागिर्द हुया, दड़का खाईंदा हुया या छा उन्हनि जो? शागिर्द जेके हुया इहे तमामु स्मार्ट हुया। मूंखे यादि आहे मां पंहिंजो लेक्चर ॾींदो हुउमि, 200 जो हॉल हूंदो स्टूडेंट जो। त उत में जो शुरू कई दाख़िला त मतिलबु क्लास हूंदो 200 जो। त मुंहिंजो हूंदो सुबुह जो 8 बजे क्लास मैथमेटिक्स जो। सो मां पंहिंजी पूरी तयारी करे ईंदो हुउमि। पोइ सुबुह जो वीचारा सीअ में 8 बजे अची मुंहिंजो क्लास अटेंड करणु ईंदा। पोइ मोराई वारा ईंदा। पोइ वरी हाणे जंहिंमहिल वॾा आहिनि चवंदासीं असांखे अञा ताईं उहो यादि आहे तो जंहिंमहिल असांखे पढ़ाईंदे। पोइ मुंहिंजो क्लास अटेंड करे पोइ वरी वेंदा हुआ घर हलिया। सो उन वक़्त में जेके स्टूडेंट आहे उनमें जज़्बो हुयो, स्पिरिट हुई। त इहे पंहिंजो सिर्फ़ु पंहिंजे पढ़ण सां ध्यानु न कंदा हुआ, पर उन सां गॾोगॾु मुल्क लाइ बि सोचींदा हुआ। इहे जेको 1 यूनिट जी मूवमेंट हली, पोइ इन्हनि जेका असांजे कई, मां उन वक़्त में पंहिंजो वार्डन हूंदुमि शाह लतीफ़ हासिल इंजीनियरिंग कॉलेज जो। पोइ जेका 4 मार्च जेका मूवमेंट आहे इहो, पोइ हसन अली अब्दुर्रहमान जंहिंमहिल इहो जंहिंमहिल थियो त पोइ उनजो फ़र्क़ु इहो पियो त पोइ जेके शहर जा माण्हू आहे जेके 70% वारा उनखे दाख़िला न पई मिलनि ऐं ॿाहिराड़ीअ खे 50% मिलनि पियूं, त पोइ गवर्नमेंट चयो त नाइंसाफ़ी आहे, इहो कोटा सिस्टम ख़तमु कयो। पोइ ज़ोर भरियो हसन अली अब्दुर्रहमान खे, उन चयो मां न ख़तमु कर, उन कढियो, उन नौकिरीअ मां कढियोसि। पोइ इहो मेन जेको हुयो कमर्शियल मसरूर हो हैदराबाद जो, उन सॼो सिस्टम कयो। पोइ वरी छोकिरनि जंहिंमहिल जो निकितो त छोकिरा अची गोड़ कयो, अची स्टाकियूं कयूं। मां शाह लतीफ़ जो हॉस्टल वार्डन हुउमि तवत में। पोइ यकियूं बसियूं अची मुंहिंजे हॉस्टल जा अॻितो बीठियूं। पोइ वरी गवर्नमेंट जा माण्हू आया मुंहिंजे ऑफिस में, चयूं त असां स्टूडेंट टाक कंदासीं, हाणे न वञनि, पंहिंजो जुलूस न कढनि। पोइ उते टास्क कयूं, मां पंहिंजो कोशिशि कई त गोड़ वोड़ न थिए, पर छोकिरा न मणिया। पोइ विया, पोइ उते वरी गिरफ़्तार कयूं, छा
300-400 माण्हू गिरफ़्तार करे जेल में विधऊं। पोइ असांजा जेको ब्रीड आहे जीअं मोराई साहब हो या ॿिया आहे, इन पढ़ण में बिल्कुलु होशियारु, बिल्कुलु पंहिंजो पढ़ण में ध्यानु ॾींदा, पर उन सां गॾोगॾु उनमें जज़्बो हुयो, सही जज़्बो हो पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे क़ौम लाइ पंहिंजो। उहो बि स्ट्राइक कयूं ऐं अलाह जी महिरबानी सां वॾियूं टिप खे बि ख़तमु थी वियो, कोटा सिस्टम अञा हले थो। सो हिन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे हिन माण्हुनि जो, इहा जेका जनरेशन हुई सो तमामु सुठो कमु कयो। इन्हनि में जेको आहे न सभिनीनि खां वॾो हथु थींदो आहे उस्ताद जो, जे उस्ताद सुठो आहे त पोइ शागिर्द बि सुठो आहे, सिंसियर आहे। हा बिल्कुलु इहा हुई। मूंखे यादि आहे त पहिरियों त असां जंहिंमहिल ईंदा हुआसीं 200 माण्हुनि सां फेस करिणो पवंदो, त उन लाइ तयारी पूरी कंदा हुआसीं, पूरी अॻु में सॼी तयारी करे पोइ ईंदा हुआसीं। पोइ छोकिरनि खे हिनखे स्टूडेंट खे मज़ो ईंदो ऐं अंडरस्टैंड कंदा हुआ, मज़ो ईंदो, आर्ट हूंदो, प्रिपरेशन हूंदी, पोइ उहो कंदा हुआ। त उन लाइ ज़रूरी उस्ताद सभु क़ाबिल आहे, सभु कापी वारा पास न थियनि। बिल्कुलु बिल्कुलु। छोकी उहे असांजे ज़माने में घटि हूंदो, कापी जो सिस्टम घटि हूंदो, जंहिं वक़्त ताईं मां हुयुमि। पोइ वरी मां प्रिंसिपल थियुमि नवाब शाह जो, पर कापी घटि हुई ॾाढी। मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ो सवाल उन वक़्तु ई पुछां, पर हाणे मूंखां उहो ज़हन तां निकिरी वियो, पर हाणे मूंखे ख़्यालु आयो ॿीहर त तव्हां जेकी PhD कई इन फील्ड में तव्हांखे अचण जो कीअं ख़्यालु आयो? तव्हां ॿिया बि त खोड़ सातरा शोबा हुया। मुंहिंजो शौक़ु हो, जंहिं महिल मां मास्टर्स मूंखे करणी हुई त मां सोचियो त हाणे मां दाख़िला त न वठी सघंदुमि यूनिवर्सिटी में। सो मुंहिंजो साइंस जो हुयो, स्कोप बि साइंस जो वधीक हो। पोइ ॾिठो मैथमेटिक्स मां कई, हुन मां करे सघां पियो। पोइ जंहिं महिल मां वरी ॾिठो उन वक़्त में इहा कंप्यूटर टेक्नोलॉजी अचे पई, पोइ मां चयो त इहो मुंहिंजे मैथमेटिक्स में हुयो, हुनजो लॉजिकल हो कंप्यूटर में सॼी जेको बैकग्राउंड आहे उहो मैथमेटिक्स जो आहे। पोइ मूंखे हिकदमि मिली वई उते दाख़िला, पोइ लिवरपूल में। सो उनजो वॾो किसो आहे, मां ॿुधायां तव्हांखे। त मां पंहिंजो हितां वियुमि, मां पाकिस्तान मां हुते वञी यूनिवर्सिटी में पहुतमि। पोइ यूनिवर्सिटी जो जेको प्रोफेसर हो, पोइ मां सां मीटिंग कई त मूंखे मास्टर्स करणी हुई, उन में 10 सब्जेक्ट्स आहे, 10 सब्जेक्ट, ऐं उहो साल खां पोइ विच में का टेस्ट बेस्ट का होमवर्क कोन हो, 10 पेपर हुया जेके 3 कलाक सुबुह जो, 3 कलाक शाम जो, 6 कलाक रोज़। इहो कोर्स ख़तमु असांजो थियो जुमे जी शाम जो, विच में छंछरु आचर सूमर खां वठी वरी लाॻीता 6 कलाक इम्तिहान में वेहणो आहे, 5 ॾींहं 10 पेपर, उहो पूरा करणा। त मूंखां हुन पुछियो जंहिं महिल मां शुरू में पहुतमि, त चई मीटिंग कई, तूं आयो आहे, ठीकु आहे, हेॾो होॾो। पोइ मूंखे पुछे तूं कंप्यूटर तोखे लैंग्वेजिस घणी थियूं अचनि? मां चयो असांजे पाकिस्तान में कंप्यूटर आयो ई न आहे। पोइ उथी वियो कुर्सीअ खां, चए पोइ तूं मास्टर्स कीअं कंदे कंप्यूटर में? तूं कंप्यूटर जी ख़बर ई न आहे, हिते असां त पढ़ायूं था, असां वटि त आहे। मां चयो मूंखे तव्हां दाख़िला ॾिनी, मां आयो आहियां, हेॾो आयो आहियां मूंखे कयो। पोइ चई त बाबा हे त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं तोखां तूं हाणे हे जेको बैकग्राउंड आहे ग्रेजुएशन जो, उते बि तूं कोर्स कर, हेॾे बि कोर्स कर, पोइ असां डिसाइड कंदासीं तुंहिंजे लाइ छा कयूं। पोइ वरी मां ॾाढी महिनत कई, पोइ 3 महीननि खां इम्तिहान वरितो प्रोफेसरनि। मूंखे चयो तूं सुठो सिखी वियो, तूं हाणे हिकिड़ो कमु कर त जेके 10 पेपर आहिनि तूं 5 साल ॾे, हिकिड़े साल 5 वरी ॿिए साल ॾे। सो मां चयो पोइ 2 सालनि में तूं मास्टर्स कर। मां चयो भाउ मूंखे त इहो जेको 1 साल जो मूंखे अञा PhD करणी आहे। पोइ मां 10 ई पेपर ॾेई छॾिया, पास थी वियो। पोइ रिज़ल्ट मां ॾाढो सुठो आयो, पोइ सभु ख़ुशि थिया। पोइ चवण तूं PhD कर, तूं पंहिंजो हाणे हिते ज़रूरत आहे, हिते हेॾे उहो मुंहिंजी स्कॉलर बि हुई। पोइ वरी PhD मां कयुमि। हुन वक़्त में शौक़ु बि हो वरी पंहिंजो त सिखण जो, रिसर्च जो, ऐं मुंहिंजो वरी पंहिंजो रेपुटेशन बि सुठो थी वियो। पोइ मां PhD शुरू कई। पर उन वक़्त में जंहिं महिल तमामु PhD घटि आहे, ऐं बाक़ी मैगज़ीन में मुंहिंजो नालो आयो त जेको आहे न PhD लिवरपूल में कई आहे। पर उन वक़्त में
तव्हां केसि ताईं मतिलबु तव्हां कहिड़े शोबे में हुयो जेसि ताईं तव्हांजो वालिद साहब तव्हांखे ॾिठो ऐं उहे हयात हुया, तव्हां किथे पहुता हुयो उन वक़्तु? मां हिते हाणे असां वटि जेको सिस्टम आहे त उन में माउ पीउ जेको आहे स्कूल में वञनि था। मूंखे यादि आहे त जेको हाई स्कूल पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में 1950 में मां हाई स्कूल जॉइन कयो पंजाब में। उन वक़्त बाबो साईं आयो मूं सां गॾिजी, पोइ असां टांगे ते आयासीं लखीअ मां, पोइ शिकारपुर मूंखे दाख़िला वठी ॾिनई। तंहिंखां पोइ माउ पीउ पंहिंजो कॾहिं स्कूल वेझो न आहे, हा, इहे पाण ई पंहिंजो असां पंहिंजो। पर तव्हां कहिड़े फील्ड में हुयो या तव्हां किथे हुयो जॾहिं तव्हांजा बाबा साईं जेके हुया उहे तव्हांखे ॾिठऊं माशाल्लाह सां त तव्हां एतिरी तरक़ी करे रहिया आहियो? हा, पंहिंजो अलाह जी महिरबानी आहे जेको मुंहिंजो आहे त मूंखे माउ पीउ जी दुआ आहे। जी जी। त जंहिंमहिल मां पंहिंजो थोरे कॉलेज में जंहिंमहिल मां पढ़ियुमि उन में बि वॾो किस्सो आहे त जंहिंमहिल मां कॉलेज में हुउमि हैदराबाद फुलेलीअ में, तंहिंमहिल जेका ग्रेजुएशन जी 3 साल हुई, 3 इयर्स पंहिंजो इंटर खां पोइ। पर मां जंहिंमहिल 2 साल पास कया, मां 3rd ईयर में हुयुमि, तंहिंमहिल पंहिंजो गवर्नमेंट जी ॾाढी उन ख़िलाफ़ पंहिंजो ख़ासि तौरु जेको ईस्ट पाकिस्तान और बांग्लादेश खणिया उन वटि गौर कयो त 3 साल जी डिग्री तव्हां ज़ुल्म कयो आहे, पोइ 3 साल घटाए 2 साल कयूं। पोइ मां 2 साल पास कया त मूंखे हिकदमि ग्रेजुएट मिली वई। शाह साहब इन टॉपिक ते अचूं था पिया। नाज़रीन, वञूं था हिकिड़ी नंढी ब्रेक ते, मोटी था अचूं थोरी देरि में। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, हमूदुर रहमान जे सिलसिले में तव्हां कुझु गुफ़्तगू करे रहिया हुया। उन में इहो त पंहिंजो जेको मां ग्रेजुएशन में हुयुमि तंहिंमहिल असांजा 3 साल इंटर खां पोइ ग्रेजुएशन हूंदी। पोइ मां 3rd ईयर में हुयुमि त पोइ ॾाढो पाकिस्तान में थिया गोड़, ख़ासि तौरु ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश जेको, उते ॾाढा गोड़ थिया। पोइ उनजो ज़ोर इहो त 3 साल जेके तव्हां कया आहिनि इनखे घटाए अॻु में जेको सिस्टम उहो तव्हां शुरू कयो। पोइ गवर्नमेंट चयो ठीकु आहे, मञो। पोइ 2 साल थिया त मां त अॻु में 2 साल पास कया, पोइ मूंखे ग्रेजुएट कयूं। पोइ आई वॉज ग्रेजुएट। पोइ तंहिंजे करे वरी असांजी जेका घर जी माली हालत हुई उन में मां एडमिशन यूनिवर्सिटी में न पियो वठी सघां, तंहिंजे करे मां उते ई वरी कॉलेज में जॉब कई। उते मां जॉब शुरू कई, ट्यूशन बि ॾींदो हुउमि, जॉब बि कंदो हुउमि, ऐं मैथमेटिक्स में मां मास्टर्स बि कयो। 3 कम कंदो हुउमि मां। हिकु त मां ॾींहं जो जॉब कंदो हुउमि, तंहिंखां पोइ वरी मंझंदि खां पोइ 5 ट्यूशन हूंदियूं, वरी घर वेंदो हुउमि माण्हुनि जे। पोइ 5 मां उहे माण्हुनि जे कलाक वेंदो हुउमि, हिकु वटि त पैसा मिलंदा, ओॾो पघार जा पैसा मिलंदा। तंहिंखां पोइ वरी मां 9 8 9 में पहुचंदुमि घर, पोइ मानी खाई पढ़ंदुमि। पोइ राति जो 12 1 ताईं पढ़ंदुमि, वरी 2 टे कलाक 5 6 कलाक निंड करे वरी सुबुह सां वरी ड्यूटी। ईअं पोइ छंछरु आर्तवारु मिलंदो, उन में मां पढ़ंदुमि पंहिंजो मैथमेटिक्स। पोइ मां मास्टर्स कई। सिंध खे तव्हां हाणे कीअं था ॾिसो? सिंध में पोटेंशियल त ॾाढो आहे, पर हिन वक़्तु जेको मां ॾिसां थोरी मायूसी आहे सिंध में। त जेको आहे सो जेको ॿार जेको पैदा थिए थो ऐं जेका हुनजो अखि खुले थी, ॾिसे थो त करप्शन आहे, चौधारी गंद आहे काफ़ी। हुन ख़बर आहे त बाबा जेको पढ़े थो छोकिरो कॉलेज में यूनिवर्सिटी में, सम्झे थो बाबा हाणे असांजे ॻोठ खे हेतिरी ग्रांट मिले थी, हेतिरा पैसा मिलनि था, पर जेको आहे सो उते न को सफ़ाई आहे, न को छा आहे, उहो सम्झे न सॼो। त उहे सॼो पंहिंजो करप्शन जे हवाले आहे, हेठां मथां सभु करप्शन थी थो वञे। उहे ॻोठ में गंद आहे। जेको हारीअ जो पुटु आहे, ज़मीनदार जो पुटु आहे, उहो ख़बर आहे त जेको पंहिंजो वाह आहिनि उहे न को खाटी थी थिए, उहे पैसा खाई था वञनि। उहे जेके
गेट आहिनि जेके उन जा इरिगेशन जा उहे भॻल आहिनि उहे आहिनि हर को पंहिंजे लॻो पिया ॿाहिरि निकिरे थो त इहे रोज़ से रोज़ कंहिंखो स्कूटर था फोड़नि कंहिंखो जेको धाड़ो था हणनि को चोरी थो थिए अख़बार मीडिया में सोशल मीडिया अॼुकल्ह स्ट्रॉन्ग आहे अॼुकल्ह टेलीविजन आहे हेॾो आहे सो तंहिंजे करे हुनजी जेको विराटप आहे न असां जेको अखि खोलीसीं इंडिया पाकिस्तान हो तंहिंखां पोइ त ऑनेस्टी हुई हर माण्हू जेको ऑनेस्ट हूंदो हो पर उन में असांजी पालना थी तंहिंजे करे असां कॾहिं करप्शन जो या ऑनेस्टी सोचियो ई न हुओसीं पर हाणे अखि खोले थो उन में ॾिसो त हिन माहौल में आहे पोइ इहो ॾाढो ख़तरनाक हालत आहे अलाए असांजे फ्यूचर छा जनरेशन थींदो पर जेसि ताईं कोई रेवोल्यूशन को अचे बाक़ी मुंहिंजे ख़्याल में हालतूं तमामु जेके सही न आहिनि सही मुंहिंजे लिहाज़ सां मां ॾिसां थो हुनखे त मतलब ॾाढियूं मायूस कन हालतूं हा आहिनि छाजे करे साईं जेसि ताईं माण्हू पहिरियों आहे ऑनेस्टी जी हा ट्रांसपेरेंसी जेसि ताईं जेको अखि खुले थी उनखे जेका उहा ट्रेनिंग मिले थी असां सिखियोसीं वॾनि खां त अखि खोले त पंहिंजा माउ पीउ ॾिसे वरी पंहिंजो ॻोठु ॾिसे मुआशिरो ॾिसे ॿियो ॾिसे त उते जेको अखि खुले थी त जेके सभु जेके लेयर्स आहिनि उहे सभु उहे जेके मायूस कनि ॾाढा सही पोइ जेसि ताईं हालतूं थींदियूं पर उहो लॻे थो ॾाढियूं हालतूं सही न आहिनि तव्हां किताब ते बि कमु शुरू कयो हा आहे मां पंहिंजो किताबु पंहिंजो मेमोर लिखां थो हुन में कोशिशि करे मां इहो लिखां थो घटि में घटि इहो जेके हितां जो नौजवान इहो ॾिसे त उनखे इंस्पायर करे त मां कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी कीअं मां पंहिंजे फैमिली खे पंहिंजो जेको मां चयो त 32 जनरेशन में मां पहिरियों पंहिंजो हाई स्कूल कयो मैट्रिक कई सो तंहिंखां पोइ हाणे अलाज मेंबर सभु फैमिली मेंबर हिते पहुची विया आहिनि सो मां इहो छाजे करे मुंहिंजो जेको उसूल आहे त हिकिड़ो त माण्हू जेको पैसो आहे तव्हां उन मां तव्हां कंहिंखे ॾियो त मां पाण ग़रीब हुअमि ऐं मां पंहिंजो पाण खे बुख रखी मां ॿिए खे पढ़ायो उनखे मां कयो पोइ इहो मां हमेशह इहो ई कयो आहे पाण खे ॾुख में रखी ॿिए खे सुख ॾिनो आहे पोइ सॼी तमामु वॾी फैमिली ॻाल्हि अलाह जी महिरबानी सां आहे हाणे मूंखे इहा ई काफ़ी आहे दिलि ख़ुशि थिए थी त को पंहिंजो PhD ने एतिरा अलाह जी महिरबानी को डॉक्टर आहे को किथे आहे सुठी फैमिली में हुनजी असां एॾी पघारूं वॾी वॾी हुनजूं सोचे नथो सघिजे सही सही अलाह जो शुक्र आहे बिल्कुलु सो बिल्कुलु तंहिंखां पोइ पंहिंजे ॻोठ जो सॼो ॿिया जेके हाणे बि मां जहाज़ ते हुयुमि ॾिठुमि मां हुनखे एयर होस्टेस हुई चई तव्हां मूंखे अपॉइंट कयो मूंखे चई सो दिलि ख़ुशि थिए थी बिल्कुलु शाह साहब तव्हांजो जेको वक़्तु आहे फ्री टाइम जेके चवंदा तव्हांजो पंहिंजो टाइम उहो कीअं गुज़रंदो आहे तव्हां शाइरी ॿुधंदा आहियो तव्हां मौसीक़ी ॿुधंदा मां आहियो शाइरी में लिखंदो आहियां पर किताब मां लिखायो था हा उहो मां हाणे कंप्लीट कयो आहे 20 जी चैप्टर मां लिखिया आहिनि हा हाणे मां पब्लिश करायां थो ऐं ॿियो जेको आहे मां पंहिंजो जेको फील्ड आहे मुंहिंजी कंप्यूटर जी जेकी बि नई इन्वेंशन आहे उहो ॾुखी आहे ॾाढी हा पर उन कैचअप करण जी कोशिशि कयां थो त कुझु सिखां हुनखे ऐं हुन सां गॾु सां रहां पोइ पंहिंजो ॿियो वरी घणो करे मां पंहिंजो ॿियो जेको लिटरेचर आहे उन में मां पंहिंजो किताब पढ़ंदो आहियां उनखे ॾिसंदो आहियां इंटरनेट ते एॾो पाण खे बिज़ी ॿियो वरी जेको मुंहिंजो जेको असुलु जेको आहे जेको पंहिंजो जेको शौक़ु आहे जेको उहो मुंहिंजो शौक़ु आहे पंहिंजो मां एग्रीकल्चर सां मुंहिंजो ॾाढो शौक़ु आहे हाणे मिसाल ॻाल्हि जो जेको हिते मां हुयुमि पंहिंजे ॻोठ में मां PI में हूंदो हुउमि त मां सैटरडे संडे पंहिंजे ॻोठु वेंदो हुउमि हमेशह अच्छा लखीअ में उते पंहिंजी ज़मीननि ते वञी ॾिसंदो असांखे ज़मीनदार न आहियूं पर थोरी घणी ज़मीन आहे जी जी पर मुंहिंजो शौक़ु आहे पंहिंजे एग्रीकल्चर सां सही उते जेको मां रहां शिकागो में असां 3 घर आहिनि मुंहिंजे विच में असांजो घरु आहे हेॾो हिकिड़े पुट जो ॿिए जो पोइ हितां वरी असां ॿराड़ी में फील्ड आहे सॼी पोइ हितां सॼी फील्ड आहे उते मां सॼो भाॼी पोखियो अच्छा मां एतिरियूं भाॼियूं पोखियुमि हुनखे संभालजो बसि घर वारा असां अञा ताईं खाऊं था वेठा अच्छा पोइ पंहिंजे पाड़े में मिटनि खे माइटनि खे उते वाङण पंहिंजो पंहिंजो शिमला मिर्च हर क़िस्म जी भाॼी भिंडियूं हर शइ जो सही उहो सॼु मां पोखींदो आहियां अच्छा पोइ सुबुह जो उथां बसि नमाज़ पढ़ी बसि पोइ मां नेचर में साम्हूं सुठी पंहिंजो आबहवा वरी उते पंहिंजो सॼो कमु कयां ज़मीननि जो
वरी भाॼियूं पटिया, वरी उहे हिंदाणा जेके आहिनि हेॾा हेॾा उहे पंहिंजो उहे खाऊं वेठा पंहिंजो। सो मुंहिंजो एग्रीकल्चर ॾाढो शौक़ु आहे। मतिलबु तव्हां ज़मीनदारीअ जो जेको शौक़ु आहे उहो हुते उहा पूरो उहो कयो आहे। तंहिंखां पोइ वरी थोरी घणी ज़मीन हिते आहे बिज़नेस आहे जेको पंहिंजे ॻोठ में। जी जी। ऐं सुबुह सां उथी सॼो रिपोर्ट वठां छा थियो छा न थियो। अच्छा। पर सॼो वरी उहो अॼुकल्ह वरी टेक्नोलॉजी आहे उन ते ॾेखारनि पंहिंजो वीडियो ते त हीअ हालत आहे, वरी चवां त उन कनेक्टेड आहियां बसि। त जेसिताईं हाणे मुंहिंजी 88 शुरू आहे त उन में माण्हू खे हमेशह एक्टिव रखंदो आहे। जॾहिं एक्टिव न थींदो त पोइ माण्हू हली वेंदो। सो तंहिंजे करे मुंहिंजो एग्रीकल्चर सां वधीक शौक़ु आहे। सही सही, बिल्कुलु। म्यूज़िक ॿुधंदा आहियो? हा, म्यूज़िक आहे पंहिंजो शान दिलजीत जो तमामु मां शहर जो पंहिंजो मुतालो कंदो आहियां, ॾाढो एॾो पंहिंजो इहो पंहिंजो शौक़ु घणो आहे हुनजो। अच्छा, त हुन में तव्हां जेको आपदा परवीन आहिनि इन सभिनीनि जी जेकी बि म्यूज़िक आहे उहो ॿुधंदा आहियो शौक़ सां? बिल्कुलु पंहिंजा ख़ासि तरह जेको सुर जेके पुराणा राणो कोयारी ऐं इहे सभु जो यूसुफ जा ख़ासि तरह जुमन जा, इब्राहिम जा, रूबीना जा, रूना लैला जा। सही सही। हिते ईंदा आहियो त जॾहिं तव्हां पंहिंजे ॻोठ वेंदा आहियो त पोइ तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी हूंदी उते माण्हू बि तव्हांखे ॾिसी? बसि उहे जेके पुराणा माण्हू उहे घटि वञी रहिया आहिनि, पर नंढा जेके हुया जेके घुमंदा पंहिंजे चोले में गोॾी न हूंदी आहिनि उहे वॾा थी विया आहिनि, कच्छी ॾाढ़ी ईंदियूं आहिनि। ऐं मां जेको आहे हमेशह पाण ग़रीब मां हुयुमि तंहिं करे मुंहिंजो ग़रीबनि सां घणो हूंदो आहे। पोइ उन सां वेही वरी पंहिंजे घर वेंदुमि न, पोइ वेंदुमि उते पंहिंजे ज़मीन ते, पोइ वरी जंहिंमहिल मानी खाईंदा आहिनि मंझंदि जो 9 बजे उन सां गॾु वरी मां मानी खाईंदो आहियां। उते वेठो हूंदो आहे उन सां गॾु आहे, उन ज़ाइफ़ा वरी मूंखे सुञाणनि उन सां गॾु वेही। पोइ घर वारा एतिराज़ु कंदा आहिनि तूं बसि वेंदे त ईंदे ई न, उन सां मूंखे मज़ो ईंदो आहे। तव्हां जॾहिं वापसि वेंदो परॾेही त पोइ उते तव्हांखे सिंध यादि ईंदी हूंदी ज़रूरु? बिल्कुलु, उहो सॼो उन सां कनेक्टेड आहे, उन सां ॻाल्हाईंदो आहियां मां। तंहिंखां पोइ वरी उनजो सहारो बि आहे, वीचारो थोरी थिए मूं सां ॻाल्हाईंदा आहिनि, कंहिंजो मेडिकल जो मसइलो आहे, कंहिंजो पैसे जो मसइलो आहे, कंहिंजो ॿियो मसइलो आहे एजुकेशन जो आहे, नौकिरी जो आहे, पर कनेक्टेड आहे पंहिंजो। उनजा मसइला हल कबा, उनखे हेल्प कबी हेॾे कबी, ऐं उहे सिंसियर माण्हू आहिनि। बिल्कुलु, उन सां गॾु मुंहिंजो हमेशह राब्तो आहे उन सां। ॻोठ में कोई वाक़ियो, को दिलचस्प वाक़ियो हुजे? हर कनेक्टेड, वेल कनेक्टेड। हाणे अॻे दफ़े असां वटि ॿोॾ आई जी, असां ॻोठनि में सॼा जेका ॿोॾ आई हिते इनखे उते बि मां शिकागो में करे 50 घर ठाहे। उते खां पोइ जंहिं महिल ॿोॾ जो आया त रोज़ असां वटि देगियूं चढ़ाए 8-8, 9 रोज़ उनखे मानी खाराईसीं। कुझु पंहिंजा पैसा, कुझु दोस्तनि जा कम्यूनिटी में इकठा करे सभिनि जो कयोसीं ख़िदमत। शाह साहब, जीअं त असांजो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे, तव्हां को नौजवाननि खे पैगाम ॾियो असांजे सिंधी नौजवाननि खे? बसि नौजवान लाइ मुंहिंजो इहो आहे त इहो हालतूं इहे आहिनि, पर जीअं असांजे वक़्त में हालतूं, पर तॾहिं बि कोशिशि करे उन हालतुनि खे मोह ॾेई तरक़ी कईसीं, पाण तरक़ी कईसीं। ऐं तंहिंखां पोइ मक़सदु इहो आहे त इंसान पंहिंजो न सोचे, पहिरियों ॿिए जो सोचे। मां पंहिंजो कॾहिं न सोचियो, मां पहिरियों फैमिली जो सोचियो त मां फैमिली कीअं ठाहियां। पोइ मिसाल के जो मां हाणे कॉलेज में हुयुमि नंढी पोस्ट ते, पोइ मां ॾिठो मां मुंहिंजी पघार त पूरी न आहे, मां ॿियनि जे लाइ न करे सघां। मां चवां हाणे मूंखे लेक्चरार थियां, प्रमोशन मिले त पोइ मां करे सघां थो। पोइ मां वरी पढ़ियो, मास्टर्स कई, लेक्चरार थियुमि। पर लेक्चरार हुउमि, चवां पियो त हाणे मथे नथो वञे जेसिताईं मां फॉरेन डिग्री न करे अचां। पोइ मां फॉरेन डिग्री कई। तंहिंजे करे मां इहो ॿियनि खे कीअं मां सुख रखी सघां थो, पोइ पाण खे मां कयो। सही, पहिरियों ॿिए जो सोचो, पोइ पंहिंजो सोचो। शाह साहब, ब्रेक जो टाइम थो थिए। नाज़रीन, अचूं था ब्रेक खां पोइ, काॾे न वञिजो।
वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब सां गुफ़्तगू जारी आहे। शाह साहब, हिकिड़ी ॾाढी इंट्रस्टिंग तव्हां ॻाल्हि मूंसां कई ऑफ द कैमरा त बाटर सिस्टम हूंदो उन वक़्त में। असां उहो सिर्फ़ु पढ़ियो आहे ऐं तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं तव्हां उन सिस्टम में तव्हां रहिया आहियो। इन जे लाइ तव्हां छा चवंदव? तव्हां इहे कुझु पंहिंजा तजुर्बा ॿुधायो। जंहिंमहिल असां ॼायासीं त मतलब वॾो इंट्रस्टिंग जेको एटमॉस्फियर हो, हिंदू मुस्लमान गॾु आहे पाण में। असां पंहिंजो जंहिंमहिल स्कूल में क्लास में आहे, हिंदू बि गॾु आहे, मुस्लमान आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते वञणु लॻा जंहिंमें 47 खां पोइ। जी जी। त उन वक़्त में जेको हुयो त पंहिंजो पैसो घटि कोन हो। सही। त असां जंहिंमहिल हजम जेको हूंदो, वार लाराईंदो, त उहो अची कंदो, पंहिंजो घरु ईंदो, अची वार लाहींदो। जेको कुंभर जेको आहे उहो पंहिंजो ठावनि ईंदो घर ॾे। तंहिंखां पोइ जेको पंहिंजो मच्छी वारो उहो मच्छी पहुचाईंदो। इहे सिस्टम हलंदो। असां ख़र्ची जंहिंमहिल मिलंदी त पैसा न मिलंदा, उहो पंहिंजो चोलो हूंदो, हुन में अन्न ॾींदा घर वारा, या मासीअ वटि वेंदा हुआ त नानी वटि वेंदा हुआसीं, उहो अन्न ॾींदा, पोइ अन्न खणी वेंदा हुआसीं, पोइ हुनजी शइ मिलंदी। अच्छा। इहो सिस्टम पंहिंजो जेको उते इहो हूंदो, जेको कम्यूनिटी सिस्टम जो हजम आहे, उहो सॼी फैमिली उन हजम हूंदी। अच्छा। ऐं उहो जेको छोकिरो ॿारु ॼमंदो, उन ख़बर त पाण हजम थियणो आहे। लोअर जो पुटु लोअर हूंदो, हुनजो पुटु, इहे कम्यूनिटी हूंदियूं, ॿियो कमु न कंदा। ऐं को ट्रेनिंग फॉर्मल न हुई, उहो पंहिंजे पीउ माउ खां सिखंदा। पोइ इहो सिस्टम जेको पंहिंजो इहो हलियो, त जंहिंमहिल जो पार्टीशन थी तंहिंमहिल हिंदू हलिया विया। हिंदू हलिया विया, छा थियो असां ॾिठोसीं त असां जेके घणा जेके दुकानदार हुआ उहे हिंदू हुया, या हिंदू जेको हूंदो, जेको सप्लाई कंदो, ॿिज जो भाण हिंदू कंदो। सो उहो सॼो सिस्टम टुटी वियो। त जेको हजम हो, उनजा जेको हिंदू जे ग्राहक आहे उहे हलिया विया। जेको इहो शू मेकर हो, जेको मोची हो, उनजा हलिया विया। पोइ सॼो सिस्टम टुटी पियो। जेके मुहाजिर आया होॾो हुया, उहो लैंग्वेज न पिया ॻाल्हाइनि हिक ॿिए सां, उहो उर्दू पिया ॻाल्हाइनि। असांजा माण्हू सम्झनि न पिया, मूंखे यादि आहे अञा इशारनि ते कमु पिया हलनि। पोइ आहिस्ते आहिस्ते में लॻी आहे जॾहिं पोइ हिक ॿिए जी लैंग्वेज खनि, त सॼो सिस्टम जेको आहे न, बार्टर सिस्टम सॼो, उहो सॼो टुटी पियो। पोइ तंहिंजे करे हजम जेको आहे, उहो वरी पंहिंजो पुटु वञी नौकिरी कई, लोअर जे पुटु वञी नौकिरी कई, सॼो सिस्टम जो क्लैप्स थी वियो। इहे जेको कास्ट सिस्टम हुयो, या जेके असांजे जेके चवंदा आहिनि असांखे त हे मोची हिन, हे फलाणा आहिनि, इहे ईअं ई शुरू थियो। हा, ईअं थियो न। पाड़ा हूंदा। जी जी। हा। मोचनि जो पाड़ो, हजमनि जो पाड़ो, पंहिंजो कासाइनि जो पाड़ो, हेॾ जो पाड़ो, ऐं उहे जेके ख़बर हुई त असां ॼाया आहियूं, हजम ई थियणो आहे असांखे। हजम जो पुटु चवंदो। पोइ जंहिंमहिल जो इहो सिस्टम थियो हजम खे, त हाणे ग्राहक ई कोन, हिंदू हलिया विया। पंहिंजो जेको हारी हो, उन वीचारे लाइ मुश्किल अची वई, हुनखे ॿिज कान अचे, ॿियो अचे। सॼो सिस्टम सॼो हेठि मथे अप्स एंड डाउन थी वियो। तंहिंखां पोइ हाणे जेको ॿाहिरां जेके माण्हू, हुन में हिकिड़ी छड़ी कॉमन हुई, उनजो कल्चर बि डिफरेंट, लैंग्वेज डिफरेंट, हिकिड़ो पंहिंजो रिलीजन, उहा कनेक्शन, उहा कमु न कयो हुन। तंहिंजे करे हुन में तमामु वक़्तु लॻी वियो घणो, जो उहो इंटीग्रेट कनि सोसाइटी में। अॻु में जेको हिंदू मुस्लमान हिकु सोसाइटी हुई, लैंग्वेज अलॻि हिकु हुई, शादियूं ग़मियूं हिकु हुई। पोइ हुनखे थोरो वक़्तु लॻो, जेके नवां सेटलर आया हुनखे थोरो वक़्तु लॻो। ऐं ॾाढो ब्यूटीफुल सिस्टम हो इहो बार्टर सिस्टम जेको हो न, वॾो सिस्टम। हुन में मिसाल असांजे ज़माने में खीर जेको हो, उहो कोई सेल न कंदो। असां वटि खीर हो, उहो हर को मुफ़्त ॾींदो। त खीर विकिणणु हिकिड़ो ॾोह हो। एतिरे क़दुरु ॾोह, मूंखे यादि आहे त मां जंहिंमहिल वॾो हुउमि, तंहिं महिल असांजो जेको असांजी माउ ॾुधु विलोड़ंदी, पंहिंजो मखणु कटंदी, पोइ खीर पोइ विकियोसीं हिकु ॾींहुं। हिकु ॾींहुं विके, ॿिए ॾींहुं में मरी वई। तंहिं करे जेको आहे, तव्हांखे ख़बर आहे भाउ, इहो विकिणो त पीर आहे, खीर न विकिणो आहे। अहिड़ा सिस्टम सुठा, जेको बार्टर सिस्टम, जेको कम्यूनिटी मतिलबु त शेयर्ड सिस्टम हो सॼो। को
तव्हांखे घर ठाहिणो आहे सभु को गॾिजी करे ठाहींदो, जेका ते पोख जो लाभारो करिणो आहे सभु गॾिजी पाण में कंदा, पोइ हुनजी हेल्प कंदो, हुनजी हेल्प कंदो, हुनजी हेल्प कंदो। इहे सॼो कंबाइंड फैमिली, हिकिड़ो सॼो ॻोठु हिकिड़ी फैमिली हुई। सही। हुनमें सुफ़ियानो, राग रूप सभु हर शइ, मैरिजिस में सभु में, गमीअ में, मौत में, सभिनी में सभु गॾु हुया। हे जेको तव्हां ॻाल्हि था कयो पिया त इशारनि ते असां सम्झाईंदासीं, असांखे ॿोली न ईंदी हुई, उन ज़माने में त इंडियन फिल्मूं जेके प्री पार्टीशन जे दौर में मशहूरु थींदियूं, उन में गाना बि ॾाढा मशहूरु थिया, उहो हिननि खे कीअं सम्झींदा? असांजे बहिराणी में त फिल्म बि कोन हो। मां यादि आहे तमामु वॾो रेडियो आयो, मुंहिंजो वठी आयो, छा चाचो वठी आयो हो पैसनि लाइ। असांजे पीउ बि देरि सां वरितो रेडियो। रेडियो आयोसीं ॻोठ में, बसि पोइ शाम जो रोज़ रेडियो ॿाहिरि कढी, पोइ सॼा ॻोठ जा माण्हू रेडियो ॿुधे कीअं थो आवाज़ु अचे। वरी यादि आहे मूंखे टीवी आई, पोइ हिकिड़ी टीवी आई, पोइ अची ॾिसण आया। उन वक़्त में रेडियो बि पोइ आयो साईं, देरि सां आयो। फिल्म त हुया ई कोन, फिल्म हूंदा होॾे पंहिंजो सखर में हूंदो फिल्म, पोइ ईद जे ॾींहुं नंढा जेके असां हूंदा हुआसीं पोइ कॾहिं फिल्म ॾिसणु वेंदा हुआसीं, पर उनजी टिकट महांगी हूंदी। वरी उते थला हूंदा, बेचा न हूंदियूं, पोइ पट ते वेही ॾिसंदा हुआसीं, उहो वरी टिकट सस्ती हूंदी। उन ज़माने में क्रेज़ बि हूंदो फिल्मूं ॾिसण जो। तव्हांजो ॿियूं कहिड़ियूं सोशल एक्टिविटीज़ छा हूंदियूं आहिनि हिते जॾहिं तव्हां ईंदा आहियो? सोशल एक्टिविटी जेको आहे, मां शुरू खां वठी जेको आहे एजुकेशन पढ़ण जो एज़ ए टीचर मूंखे इंजॉय करिणो पवंदो। मां ॿी नौकिरियूं कयूं, बैंक में बि नौकिरी कई, PI में नौकिरी कई, पर सभिनी में जो नोबल प्रोफेशन आहे उहो टीचिंग आहे। अञा ताईं मुंहिंजा जे शागिर्द जीअं मोराई आहे या ॿिया खोड़ अमेरिका में के इंग्लैंड में की आहिनि असांजा, उहा रिस्पेक्ट ऐं जेको दिली जेको प्यारु थिए थो न, उहो उस्ताद शागिर्द जो आहे। सही ॻाल्हि। अञा ताईं उहे मां सां प्यारु कंदा आहिनि, मां उन सां प्यारु कंदो आहियां। या जेकॾहिं उस्ताद जी वॾी इज़त इहा आहे, मूंखे यादि आहे जंहिंमहिल मां थोरे PI में हूंदो हुउमि त असां जेको पुराणो हिकिड़ो हेडमास्टर हूंदो पीज़ा जो ॻोठ में, पोइ कुराणो हूंदो लठ ते घुमंदो, पोइ जंहिंमहिल ॾिसंदो मां त इहे ॾिसी दहका ईंदो, रिस्पेक्ट पहिरें पवंदासीं हुनखे। सो उस्ताद जो वॾो रोल हो साईं, उस्ताद जो वॾो रोल हो। प्राइमरी ते न, पर इवन असां इंजीनियरिंग कॉलेज में वियासीं त उस्ताद जी वॾी इज़त हुई, वॾी रिस्पेक्ट हुई। सभु जेके बि स्टूडेंट आहे अञा ताईं उहा रिस्पेक्ट कनि था। तॾहिं मुआशिरो सही थियो जो हर लेवल जो माण्हू जेको आहे उहो पंहिंजो रोल पूरो थो प्ले करे। सो इहा जेकॾहिं इहे जेके शयूं अचनि असांजे नौजवाननि में, इहे सिखनि त बाबा एल्डर्स लाइ, उस्ताद लाइ केॾी इज़त आहे, ऑनेस्टी इंटीग्रिटी में केॾो आहे, हार्ड वर्क में केॾो मज़ो आहे। इहे सभु फैक्टर्स आहिनि। नंबर 1 शुड बी ऑनेस्ट, नंबर 2 ऑनेस्ट, इंटीग्रिटी, ऐं तंहिंखां पोइ रिस्पेक्ट फॉर द एल्डर्स, ऐं तंहिंखां पोइ थिंक फॉर अदर्स फर्स्ट, देन यू थिंक योर। पहिरियों ॿिए जो सोचो, पोइ पंहिंजो सोचो, हेल्प कयो। इहे फैक्टर्स जेके असुलु असांजे सिंधी सकाफ़त जा इहे आहिनि, इहे पैरामीटर्स आहिनि। तव्हांजा ॿार ॿाहिरि पढ़िया आहिनि त उन में तव्हां पंहिंजे ॿारनि में या जेको उतां जो एजुकेशन सिस्टम आहे, उहो जेको सिंध वारो एजुकेशन सिस्टम, उहा रिस्पेक्ट, उहा जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था, उहो ॿाहिरनि मुल्कनि में बि उहे आहिनि? मां तव्हांखे ॿुधायां, जेको मुंहिंजो जेको ज़ाती तजुर्बो आहे न, जेको पंहिंजो किताबनि में पढ़े थो, इलेक्ट्रॉनिक पढ़े थो, पर जेको माण्हू जेको वाच थो करे न, जेको औलाद जेको माण्हू आहे, उहो वॾे खे वाच थो करे, उहो साइलेंट लर्निंग आहे। तंहिंजे करे जेके मुंहिंजा जेके ॿार आहिनि जेके, उहे सॼो लर्न कयो आहे त मां माउ पीउ जी कहिड़ी इज़त कई आहे, वॾे नंढे जी की आहे। असांखे चवणु ईंदो अलाह जी महिरबानी सां मुंहिंजी जेका औलाद आहे, बिल्कुलु उहो ई जेको माहौल आहे असांजे घर जो, जेको असांजे माउ पीउ जो, ओड़ी असांजी इज़त कंदा आहिनि, ओड़ी रिस्पेक्ट कंदा आहिनि, ओड़े नमूने सां हलंदा आहिनि। मुंहिंजो पोटो आहे, ॾोहिटो आहिनि, या मुंहिंजो जेको मुंहिंजे जेको ॾोहिटो आहे हिकिड़ो, उनखे बि औलाद थी आहे। माना एतिरी जनरेशन आहिनि, ऐं उनजो सॼो माहौल ई हिकु जहिड़ो आहे, हिक ॿिए सां रिस्पेक्ट, हिक ॿिए सां प्यारु, हिक ॿिए सां कार। पोइ तंहिंजे करे जेको
दे वॉच एक्शन ॾिसंदा आहिनि घणो माण्हू बिल्कुलु बिल्कुलु एक्शन आहे तव्हांजो उन एक्शन ॾिसनि था हो हले थो त असां बि हलणो आहे उहो सॼो डाउन द लाइन सॼो उहो असरु वञे थो तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो असांजे सिंध जे हा नौजवाननि बसि मैसेज इहो ई आहे त जेको असांजो नौजवान तबिको आहे बसि उहे का कोशिशि कनि असांजे कुझु नौजवान तबिके जीअं मोराणी वारनि जो ज़माने में वन यूनिट जो मसइला उनखे सभिनी हल करे सुठो कमु कयूं त हाणे जेको माहौल आहे जो करप्शन जो डिसऑनेस्टी जो चोरीअ जो कबाइली जहिड़ा आहे इहो को सल्यूशन को निकिरे को जो त असांजी क़ौम खां बची वञे जंहिंजो फ्यूचर हुजे बाक़ी हे जीअं ॿार जेको अखियूं पटे के सुठे माहौल में अचे ऐं तंहिंखां पोइ ॿियो वरी मुंहिंजो मैसेज इहो आहे त ऑनलाइन में फैसिलिटीज़ आहिनि कोशिशि करे जेको लिटरेचर आहे पढ़ाई आहे ॿिया ऑनलाइन उहो इस्तेमालु कनि वधि में वधि उन मां थोरी तालीम पिराइनि इहो ई आहे ॿियो ऑनेस्टी हार्ड वर्कर एंड हेल्पिंग इज़ दी एटीट्यूड ही ॿ टे शयूं आहिनि जेके ज़रूरी आहिनि शाह साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां एॾो वॾो तव्हां असांखे इंटरव्यू ॾिनो इन खां अलावा जेके तव्हां जूं ॻाल्हियूं हुयूं उहे बेशक असांजे नौजवाननि खे तव्हांजे लाइ हिकिड़ियूं सम्झो त उन लाइ हिकिड़ा फुट स्टेप्स आहिनि जेके उहे फॉलो करनि त अलाए किथे पहुची वञनि ऐं मुंहिंजी बि तव्हां जॾहिं मां ॻाल्हियूं तव्हां जूं ॿुधां पई त मुंहिंजी बि दिलि चए पई त जे मां उन ज़माने में पैदा थी हुजां हा त मां बि किथे न किथे त पहुची वञा नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो सबीना शहबाज़ खे इजाज़त ॾींदा अला वाही